सालेपन एनसाइक्लोपीडिया। हाणे पाण 3.2 एक्सरसाइज जो प्रॉब्लम कंदासीं। हिन में कीअं त हिकु माण्हू रड़ करे थो, जेको साम्हूं जबल आहे, जबल सां आवाज़ लॻी वापसि थी थिए, मतिलबु पड़ाडो जेको आहे, पड़ाडो हू 2 सेकेंडनि में वापसि अचे थो ऐं हू पंहिंजो आवाज़ ॿुधे थो। ॿुधायो त माण्हू जबल खां केतिरो परे आहे जॾहिं त आवाज़ जी रफ़्तार 303 मीटर फी सेकेंड हुजे। मतिलबु माण्हू ऐं जबल जे विच में पाण खे डिस्टेंस मालूम करिणो आहे। डेटा कलेक्ट कयूं था। डेटा हिन में छा छा आहे त टाइम, जेको टाइम लॻो आहे हू घणो आहे, 2 सेकेंड आहे। ही 2 सेकेंड इन करे लॻियो आहे, टोटल टाइम आहे। माण्हू रड़ कई, उनजे वात मां आवाज़ जीअं निकिती, हू पंहिंजी जबल खे लॻी, जबल खां लॻण खां पोइ वापसि थी, मतिलबु 2 टाइम थिया हिन में। टोटल टाइम आहे हुनजे वात मां निकिरण वारी आवाज़ ऐं वापसि कन में जीअं वापसि लॻी। त हिकु साइड जी आवाज़ घणी थींदी? हिकु वञण वारी साइड जो 1 सेकेंड ऐं वापसि अचण वारो 1 सेकेंड, मतिलबु टी जेको आहे हू 1 सेकेंड थींदो। पाण हुनखे ॿिनि सां वंड करे छॾियूं। जेकॾहिं हिन खे 2 सेकेंड आहे त हिन खे 2 साइडूं आहिनि, हिकु वञण वारी ॿी अचण वारी, त ॿिनि सां वंड कंदासीं, जवाबु छा ईंदो? T1, मतिलबु 1 सेकेंड। हिकु साइड जो 1 सेकेंड हूंदो। त स्पीड घणी आहे छाजी? साउंड जी 330 मीटर फी सेकेंड स्पीड आहे। हाणे पाण खे मालूम छा करिणो आहे? एस, मतिलबु माण्हू ऐं जबल जे विच में पंधु केतिरो आहे, डिस्टेंस केतिरो आहे। साॻियो फार्मूलो S = VT। ठीकु आहे, हिते सोल्यूशन लिखी वठूं, वैल्यू पुट कयूं। V घणो आहे? 330 ऐं टाइम घणो आहे? 1 सेकेंड। ही टाइम 1 सेकेंड। जवाबु छा थियो? 330 मीटर। सफ़ा सवलो आहे नी, को मसइलो ई न आहे। जेकॾहिं वीडियो पसंदि आई हुजे त लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब करे वठो। कोई मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था। मिलूं था नई वीडियो में।